नाज़िन ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट पाकिस्तान स्टील मिल्स मुलाज़मन जी तरक़ी वारी अपील रद्द करे छॾी आहे। नाज़िन जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त स्टील मिल 2015 खां बंदि आहे, तरक़ी छाजी ॾिनी वञे। पाकिस्तान स्टील मिल्स हलाइण जे लाइ पैसा ई नाहिनि। ॿुधणी दौरान मुलाज़मन मौक़िफ़ अख़्तियार कयो त 2011 खां तरक़ी लाइ वाझाए रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट तरक़ी बाबति दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे। स्टील मिल्स जो ऑपरेशन बंदि आहे पर सर्विस ॾेई रहिया आहियूं। जंहिं ते जस्टिस एजाज़ुल हसन चयो त लॻे थो अवां नौकरी बि कंहिं ॿिए हंधि कंदा हूंदा, अवांखे घर वेठे पघारूं मिलनि पयूं, अवां कहिड़ी सर्विस ॾेई रहिया आहियो। हाई कोर्ट जे फ़ैसिले में का ख़ामी नाहे। नाज़िन हिकु भेरो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट स्टील मिल्स मुलाज़मन जी तरक़ी वारी अपील रद्द करे छॾी आहे। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त स्टील मिल 2015 खां बंदि आहे, तरक़ी छाजी ॾिनी वञे। पाकिस्तान स्टील मिल्स हलाइण जे लाइ पैसा ई नाहिनि। नाज़िन ॿुधणी दौरान मुलाज़मन मौक़िफ़ अख़्तियार कयो त 2011 खां तरक़ी लाइ वाझाए रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट तरक़ी बाबति दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे। स्टील मिल्स जो ऑपरेशन बंदि आहे पर सर्विस ॾेई रहिया आहियूं। जंहिं ते जस्टिस एजाज़ुल हसन चयो त लॻे थो अवां नौकरी बि कंहिं ॿिए हंधि कंदा हूंदा, अवांखे घर वेठे पघारूं मिलनि पियूं, अवां कहिड़ी सर्विस ॾेई रहिया आहियो। हाई कोर्ट जे फ़ैसिले में का ख़ामी नाहे।